कंदासीं। कराची में डॉलर ऐं सोन जी क़ीमत में अघनि में लाथ जो सिलसिलो ॿिए ॾिहाड़े बि जारी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां डॉलर ऐं सोन जे अघ में लाथ जो सिलसिलो ॿिए ॾींहुं बि जारी आहे। इंटरबैंक में डॉलर ₹2 सस्तो थियो आहे, जॾहिं त ₹304.94 ते बंदि थियो। ओपन मार्केट में बि डॉलर ₹5 घटिजी वियो आहे, ₹370 ते बंदि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सोन जे अघ में ₹5,800 जी घटिताई थी आहे। फ़ी तोलो ₹2,16,500 जो थी वियो। डॉलर ऐं सोन जे अघ में लाथ जो सिलसिलो ॿिए ॾिहाड़े बि जारी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां इंटरबैंक में डॉलर ₹2 सस्तो थियो आहे, ₹304.94 ते बंदि थियो आहे। ओपन मार्केट में बि डॉलर ₹5 घटिजी वियो आहे, ₹370 ते बंदि थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अल्ताफ़ चन्ना। जी अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इंटरबैंक में डॉलर ₹304.94 जेको आहे सो इहो पैसनि ते अॼु बंदि थियो आहे। इंटरबैंक में जेको आहे सो गुज़िरियल ॾींहुं डॉलर ₹306.98 ते बंदि थियो ऐं इंटरबैंक में डॉलर ₹2.04 जेको आहे अॼु सस्तो थियो आहे। गुज़िरियल हफ़्ते में इंटरबैंक में डॉलर ₹52 ते जेको आहे सो बंदि थियो ऐं ओपन मार्केट में डॉलर जेको आहे उहो ₹5 सस्तो थियो आहे। ओपन मार्केट में डॉलर जो जेको अघु हुयो उहो ₹370 हो। ओपन मार्केट में डॉलर गुज़िरियल हफ़्ते ₹21 ते जेको आहे सो उहो बंदि थियो। सोन जी क़ीमतुनि जे हवाले सां बि अॼु हुन में 5,800 जेका आहे उहा फ़ी तोले ते कमी आई आहे, घटिताई आई आहे। 5800 जी जेको आहे घटिताई सां फ़ी तोलो जेको सोन आहे उहो ₹2,16,500 ते अची वियो आहे, जॾहिं त 10 ग्राम सोन जी जेका क़ीमत आहे उन में 4,972 जी जेका घटिताई लाथ थी आहे, जेको ₹1,85,614 जो थी वियो आहे। आलमी मार्केट में जेको डॉलर ₹5 जी घटिताई सां जेको आहे फ़ी औंस जेको सोन आहे उहो $1,921 ते अची वियो आहे। जी वॾी महिरबानी नाज़रीन। कराची खां अल्ताफ़ चन्ना तफ़सील ॾिना आहिनि।